चैप्टर पाण डिस्कस कयो सही आहे। टाइम हिते तमामु थोरो हूंदो आहे, पोइ शयूं तकड़ में एक्सप्लेन करणी पवंदियूं आहिनि, कुझु शयूं रहिजी इन करे तव्हांखे बार बार चऊं पिया त पाण बि तव्हां बुक खे पढ़ंदा कयो, उहे टॉपिक वरी पाण वञी पढ़ो त जीअं माना जेके शयूं रहिजी थियूं वञनि उहे तव्हांजूं कवर थियनि। त लास्ट टाइम असां वर्नियर स्केल ते डिस्कस कयो, सही आहे, वर्नियर स्केल ताईं। हाणे अॻिते असां डिस्कस कंदासीं असांजो नेक्स्ट टॉपिक जेको आहे माइक्रोमीटर। स्क्रू गेज। हाणे माइक्रोमीटर स्क्रू गेज छा आहे, इहा बि असांजी डिवाइस आहे जंहिंजी तरह सां असां मेजरमेंट वठी सघंदा आहियूं, पर छाजी मेजरमेंट वठंदासीं हिते नाले में असांखे क्लियर थो करे। माइक्रोमीटर, माइक्रो जो मतिलबु छा हूंदो आहे, स्मॉल ऑब्जेक्ट्स। जॾहिं का बि तमामु स्मॉल शइ हूंदी आहे उन लाइ असां वर्ड छा यूज़ कंदा आहियूं, माइक्रो। ठीकु आहे। हाणे माइक्रो जेको आहे फॉर एग्जाम्पल माइक्रोमीटर जेको आहे उहो छाजे केवल थींदो आहे 10⁻⁶ मीटर्स जे, मतिलबु तमामु वैल्यूज़। त हिन जेको स्क्रू गेज आहे इन जी मदद सां असां तमामु स्मॉल वैल्यूज़ मेजर करे सघूं था, सही आहे। इन करे इनखे असां छा चवंदा आहियूं, माइक्रोमीटर स्क्रू गेज। ॿियो वर्ड हिते छा यूज़ थियल आहे, स्क्रू। स्क्रू चइबो आहे नंढे नट जो हिकिड़ो नंढो क़िस्म हूंदो आहे, तव्हां ॾिसो त उनखे असां छा चवंदा आहियूं, स्क्रू। हाणे जेको सॼो ई फंक्शन कंदो आहे न, मेन जेको फंक्शन सॼो हिन जो हूंदो आहे उहो स्क्रू ते डिपेंडेंट हूंदो आहे। हिन जे अंदरि हिकिड़ो स्क्रू लॻल हूंदो आहे जेको मूव कंदो आहे, उनजे मथां स्केल हूंदो आहे, वरी उनजे मथां सर्कुलर स्केल हूंदो आहे, ॿ स्केल हूंदा आहिनि, हिकिड़ो मेन स्केल ऐं ॿियो सर्कुलर स्केल। उहे ॿई छा ते मूव कंदा आहिनि, छाजी मदद सां, स्क्रू जी मदद सां। इन करे इनखे असां नालो छा ॾिनो आहे, माइक्रोमीटर स्क्रू गेज। ठीकु आहे। त हाणे हिन में स्केल जेके कहिड़ा कहिड़ा हूंदा, हिकिड़ो मेन स्केल, इनखे तव्हां MS बि चवंदा आहियूं। ठीकु आहे। ॿियो हिन में हूंदो आहे सर्कुलर स्केल। हाणे लास्ट टाइम मूं तव्हांखे ॿुधायो त हर इंस्ट्रूमेंट जी, मेजरिंग इंस्ट्रूमेंट जी छा हूंदी आहे, लीस्ट काउंट हूंदी आहे। लीस्ट काउंट छा हूंदी आहे, घटि में घटि मेजरमेंट असां हुन ते केतिरी करे सघूं था, सही आहे। त हिन जी जेका लीस्ट काउंट आहे उहा केतिरी आहे तव्हांजी, 1/100 = 0.01 मिलीमीटर। हाणे इहा असां कीअं मालूम कई लीस्ट काउंट। हाणे 1 मिलीमीटर जेका वैल्यू आहे इहा छा आहे, इहा आहे पिच ऑफ द स्क्रू। इहा छा आहे, हीअ जेको स्क्रू हिन में यूज़ थियल हूंदो आहे, मतिलबु तव्हां जॾहिं माइक्रोमीटर स्क्रू गेज जी तव्हां लीस्ट काउंट कीअं फाइंड आउट कंदव, पिच ऑफ द स्क्रू उनखे डिवाइड कंदव नंबर ऑफ डिविजन्स ऑन सर्कुलर स्केल। हिन में जेको सर्कुलर स्केल हूंदो आहे हुन में 50 डिवीजन बि हूंदा आहिनि, 100 बि हूंदा आहिनि। असां हिते डिस्कस पिया कयूं 100 डिवीजन्स खे। ठीकु आहे। डिवीजन्स जो मतिलबु आहे हुन ते 100 हिसा ठहियल हूंदा नंढा नंढा। ठीकु आहे। ऐं हिन मेन स्केल जेको आहे इन डिपेंड कंदी आहे पिच ऑफ द स्क्रू ते। जॾहिं पिच असां 1 मिलीमीटर आहे, सही आहे, ऐं असां डिवीजन्स घणा आहिनि 100 आहिनि, त 1/100 छा थींदो, 0.01 मिलीमीटर। इन जो मतिलबु छा आहे त ही घटि में घटि जेका मेजरमेंट वठी सघे थो आहे कहिड़ी आहे, 0.01 मिलीमीटर ताईं वैल्यू खे मेजर करे सघो था। या ॿियनि लफ़्ज़नि में, सवले लफ़्ज़नि में तव्हां चई सघो था त ही मिलीमीटर जे सवें हिसे ताईं मेजरमेंट करे सघे थो, इन खां घटि मेजर न कंदो। ठीकु आहे। त इहा हिनजी छा आहे, लीस्ट काउंट, सही आहे। हाणे पिच ऑफ द स्क्रू छा हूंदी आहे, ख़बर आहे पिच ऑफ द स्क्रू, हीअं ख़बर आहे पिच छा आहे चइबो आहे, स्क्रू या नट जी पिच छा हूंदी आहे। तव्हां नट ॾिठो हूंदो, नट ॾिठो अथव या न, नट स्क्रू या नट कोन ॾिठो अथव छा, हाणे नट थोरो हिन क़िस्म ते ठहियल हूंदो आहे, तव्हां ॾिठो हूंदो, सही आहे। हाणे हीअ छा आहिनि, हिन जा थ्रेड्स आहिनि, इहे छा आहिनि, थ्रेड्स। इन्हनि खे चूड़ी बि चवंदा आहिनि आम ज़बान में। ठीकु आहे। थ्रेड्स। हाणे जेका थ्रेड्स आहिनि, 2 थ्रेड, के बि 2 थ्रेड खणो, हिकिड़ो थ्रेड छा आहे, हीअ आहे, ॿियो थ्रेड असां था खणूं हीअ, हिननि खे चइबो कॉन्जिक्यूटिव थ्रेड्स। ठीकु आहे। त 2 के बि थ्रेड खणो, उन्हनि जे विच में जेको हीअ मुफ़ासिलो हूंदो, लीनियर मुफ़ासिलो, उनखे असां चवंदासीं त इहा हिनजी छा आहे, पिच आहे। जॾहिं 2 थ्रेड जे विच में 1 मिलीमीटर जो मुफ़ासिलो आहे त उनजी पिच छा थींदी, स्क्रू जी 1 मिलीमीटर। जेकॾहिं हिन 2 थ्रेड जे विच में मुफ़ासिलो 2 मिलीमीटर आहे त हुनजी पिच छा थींदी, 2 मिलीमीटर। माना 2 चूड़ियुनि जे विच में या 2 थ्रेड्स जे विच में जेको मुफ़ासिलो हूंदो आहे उनखे असां छा चवंदा आहियूं, पिच ऑफ द स्क्रू। त हिन में जेको पिच स्क्रू लॻल आहे उनजी पिच छा आहे, 1 मिलीमीटर। ठीकु आहे। त इन करे असां हिते पिच घणी खणी आहे लीस्ट काउंट लाइ 1, ऐं हुनखे डिवाइड कयो अथई 100 सां, त असांखे हुनजी लीस्ट काउंट मिली वई। त इहो आहे असांजो माइक्रोमीटर स्क्रू गेज, सही आहे। ऐं मेन शयूं हिन तव्हांखे ॿुधायूं आहिनि। ऐं छाजे लाइ यूज़ थींदो आहे, फॉर मेजरमेंट ऑफ स्मॉल ऑब्जेक्ट्स, सही आहे। ऐं स्मॉल ऑब्जेक्ट्स केतिरा, अप टू 0.01 मिलीमीटर, सही आहे। या हिनखे सेंटीमीटर में कन्वर्ट कंदासीं घणो थींदो,
सेंटीमीटर में कन्वर्ट कंदासीं त घणो थींदो? हिकिड़े सेंटीमीटर में घणा मिलीमीटर हूंदा आहिनि? 10 मिलीमीटर। ठीकु आहे, त इन जो मतिलबु छा आहे, हिनखे वरी असां 10 सां डिवाइड कंदासीं, 0.01 मिलीमीटर डिवाइड बाय 10 त ही घणो थींदो? 0.001 सेंटीमीटर। यानी MCQs में अचे थो the least count of the micrometer screw gauge is ऑप्शन में जेकॾहिं ही आहे 0.01 मिलीमीटर ऐं ही बि मौजूदु आहे त 0.001 सेंटीमीटर, त उते हिकिड़ो ऑप्शन मौजूदु हूंदो बोथ ए एंड बी या बोथ एंड से, तव्हां ॿई सही कंदव। जॾहिं को हिकिड़ो इन्हनि मां मौजूदु आहे सेंटीमीटर, तव्हां यूनिट लाज़मी ॾिसणो आहे। सेंटीमीटर में हूंदो त 0.001 सेंटीमीटर, मिलीमीटर में हूंदो त 0.01 मिलीमीटर। ठीकु आहे, त इहा जी लीस्ट काउंट आहे, इहा अची सघे थी MCQs में। ठीकु आहे, और उन खां पोइ सेकेंड असांजी डिवाइस आहे फिजिकल बैलेंस। फिजिकल बैलेंस ॾिठी त तव्हां किताब मां यार पढ़ो, फोटू खे हाली फ़िलहाल मां त चवां त छॾियोसि। ठीकु आहे, हाणे अचो फिजिकल बैलेंस छा हूंदो आहे, ॿुधो अथव? व्हाट इज़ फिजिकल बैलेंस? साइमी। ठीकु आहे, इहा त सभिनी ॾिठो हूंदो फिजिकल बैलेंस। हाणे फिजिकल बैलेंस छा आहे? असांजी तराज़ू, जंहिंखे असां चवंदा आहियूं, साइमी बि चवंदा आहियूं, तराज़ू अक्सर अदालत जे ॿाहिरां लॻल हूंदी आहे। सही आहे, इहा जेका इंसाफ़ अंधा होता या कानून अंधा होता अक्सर ॾेखारींदा आहिनि, त पहिरीं पहिरीं छा ॾेखारींदा आहिनि? तराज़ू। त इहा छा आहे, इन इंग्लिश में असां छा चवंदा आहियूं? फिजिकल बैलेंस। इन सां छा मेयर कंदा आहियूं? इन सां छा मापींदा आहियूं फिजिकल बैलेंस सां? वेट। वेट ग़लति अथव, फिजिक्स में मास ऐं वेट ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। ठीकु आहे, उहा पाण अॻिते पढ़ंदासीं। त हिन जो करेक्ट आंसर जॾहिं MCQs में अचे, फिजिकल बैलेंस इज यूज़ टू मेयर वेट, ग़लति जवाबु आहे तव्हांजो छा आहे? मास। ठीकु आहे, फिजिकल बैलेंस छा जे लाइ यूज़ थींदी? फॉर द मेयरमेंट ऑफ द मास। हाणे हिनखे वधीक मां एक्सप्लेन कोन थो कयां, या तव्हां ॾिठल हूंदी छा छा हूंदो आहे हिन में। ॿ पेन हूंदा आहिनि, माना जेके ॿ साइडूं हूंदा आहिनि, हिकिड़े पासे असां वटि रखंदा आहियूं, ॿिए पासे अननोन क्वांटिटी रखंदा आहियूं, विच में पॉइंटर लॻल हूंदो आहे, जो सेंटर ते ईंदो आहे त असांखे ख़बर पवंदी आहे त इक्वल आहे वज़न, जे घटि वधि हूंदो आहे त ख़बर पवंदी जहिड़े पासे कांटो किरंदो आहे उन पासे छा हूंदो? घटि हूंदो। ठीकु आहे, त इहा शइ तव्हां ॾिठी हूंदी डेली लाइफ में। त इन करे सिर्फ़ु हिन में यादि करण जी शइ छा आहे त फिजिकल बैलेंस हिकु अहिड़ी डिवाइस आहे जंहिंजी मदद सां छा मेयर कंदा आहियूं? मास। वेट इन जो न थींदो, जॾहिं वेट अचे थो त इहो रांग थी ईंदो, जे वेट खे टिक करे था अचो। उन खां पोइ असां ॿी आहे स्टॉप वॉच। स्टॉप वॉच छा जे लाइ हूंदी आहे? हाणे टाइम ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे, केरु ॿुधाईंदो कहिड़ा ॿ क़िस्म आहिनि? हिकिड़ो हूंदो आहे इंस्टेंटेनियस टाइम, ॿियो हूंदो आहे त कंहिं टाइम इंटरवल, वक़्त जो हिसो। ठीकु आहे, जेका स्टॉप वॉच हूंदी आहे इहो असां टाइम जो रिकॉर्ड रखण लाइ यूज़ कंदा आहियूं। छा जे लाइ यूज़ कंदा आहियूं? फॉर रिकॉर्ड ऑफ टाइम। मतिलबु कीअं, जे रेस थींदी आहे असां स्टार्ट कंदा आहियूं स्टॉप वॉच खे, ॾिसंदा त 5 मिंटनि में उन डिस्टेंस कवर कयो, इहो छा थियो? असां रिकॉर्ड पिया रखूं, त उन लाइ असां छा यूज़ कंदा आहियूं? स्टॉप वॉच। पर जेका हीअ घड़ी असां यूज़ कंदा आहियूं, इहा छा जे लाइ यूज़ कंदा आहियूं? इंस्टेंटेनियस टाइम। इंस्टेंटेनियस टाइम जो मतिलबु आहे उन वक़्तु छा टाइम थियो आहे, उन घड़ी में या उन पल में जेको टाइम तव्हां ॿुधाईंदा उहो छा आहे? असांजो इंस्टेंटेनियस टाइम। तव्हांखे केरु पुछे छा टाइम थियो आहे, तव्हां उन वक़्त जो टाइम ॿुधाईंदा 8 थिया आहिनि, या तव्हां हुनखे ॿुधाईंदा 8 कलाक गुज़री विया आहिनि, कीअं ॿुधाईंदा? 8 थिया आहिनि या 7 थिया आहिनि राति या, त इहो छा आहे? असांजो इंस्टेंटेनियस टाइम। उन लाइ असां छा यूज़ कंदा आहियूं? घड़ी यूज़ कंदा आहियूं। सही आहे, पर जॾहिं असांखे टाइम जो रिकॉर्ड रखिणो हूंदो त उन जे लाइ असां छा यूज़ कंदासीं? स्टॉप वॉच। इहा बि सिंपल आहे, घड़ी कीअं यूज़ थींदी आहे? हिन में बटन हूंदो आहे स्टार्ट जो, उन क्लिक कंदा त स्टार्ट थी वेंदी आहे, पोइ जेसि ताणी हलणु ॾियोसि, पोइ जिथे तव्हांखे स्टॉप करिणी वरी बटन खे क्लिक कंदव त उहा छा थींदी आहे? स्टॉप थींदी आहे। त हीअ सम्झ में अचे छा जे लाइ यूज़ थींदी? फॉर कीपिंग द रिकॉर्ड ऑफ टाइम इंटरवल। फॉर कीपिंग द रिकॉर्ड ऑफ टाइम इंटरवल। उन खां पोइ लास्ट आहे असां वटि मेयरिंग सिलेंडर। ॾिठो अथव? किथे ॾिठो अथव? हाणे ख़बर अथव टाइम थोरो आहे, स्पीड असांजे कोर्स वॾो आहे, टाइम थोरो आहे, इन करे थोरी स्पीड आहे, पर उहे कम जूं शयूं ॿुधाईंदा पिया वञूं जेके टेस्टनि में ईंदियूं आहिनि। ठीकु आहे, मेयरिंग सिलेंडर। मेयर जो मतिलबु त सम्झो था माप करण जे लाइ। सिलेंडर छा आहे चइबो आहे? जीअं गैस जो सिलेंडर आहे उहो छा हूंदो आहे? गोल ठहियलु हूंदो आहे, पर उन में असां छा फिल कंदा आहियूं? गैस। सही आहे, त अहिड़े तव्हां लिक्विड बि कंहिं शइ में तव्हां फिल कंदव उनखे तव्हां चई सघो था सिलेंडर। त हाणे मेयरिंग सिलेंडर जो कॉमन एग्ज़ाम्पल तव्हांखे मां ॾेई थो, जॾहिं इंजेक्शन ॾिठी अथव उन में जेके दवा भरींदा आहियूं उनजे मथां लिखियलु हूंदो आहे CC, 1 cc 2 cc 3 cc, त तव्हां छा कंदा? उन दवा विझी, जे 2 cc आहे त उनखे 2 cc जे हिसाब सां मेयर कंदा
त इहो असांजो जेको इंजेक्शन जो हिसो आहे इहो छा आहे जंहिंमें तव्हां मेयर कंदव इहो असां छा आहे इन बि तव्हां चई सघो था मेयरिंग सिलेंडर। त हिन जो कमु छा हूंदो आहे असां वॉल्यूम मेयर कंदा आहियूं। छा मेयर कंदा आहियूं वॉल्यूम ऑफ लिक्विड। केरु तव्हां पुछे त जेका मेयरिंग सिलेंडर आहे छाजे लाइ यूज़ थींदी आहे कंहिं बि लिक्विड जो वॉल्यूम मेयर करण लाइ जेका डिवाइस यूज़ थींदी उन असां छा चवंदासीं मेयरिंग सिलेंडर। सही आहे। सीसी जो मतिलबु छा हूंदो आहे सीसी जेका इंजेक्शन ते तव्हां लिखी आहे गार्डियन में बि हूंदी आहे सीसी मीन व्हाट डज सीसी द फुल फॉर्म छा थींदो हिन जो एनीबॉडी क्यूबिक सेंटीमीटर। क्यूबिक सेंटीमीटर इहो छा आहे वॉल्यूम जो यूनिट आहे। वॉल्यूम जो फार्मूलो यादि आहे तव्हांखे वॉल्यूम छा हूंदो आहे लेंथ इंटू विड्थ इंटू हाइट। जॾहिं असां सीजीएस सिस्टम में यूनिट खणूं त लेंथ जो यूनिट छा थींदो सेंटीमीटर विड्थ जो छा थींदो सेंटीमीटर हाइट जो छा थींदो सेंटीमीटर। टिनी खे तव्हां मल्टीप्लाई कंदो लिखो लिखो सम्झो न लिखो सभु लिखो लिखो छो था यार सम्झो ॻाल्हियुनि खे ज़हनशी कयो बुक्स में इहे सभु शयूं लिखियूं पियूं आहिनि। तव्हां लिख हमेशह हिकिड़े टाइम ते ॿ कम न थींदा आहिनि। तव्हांखे ड्राइविंग सीट ते विहारे चइजे टीवी बि ॾिसो ड्राइव बि कयो पोइ छा थींदो एक्सीडेंट थींदो। तव्हां हिकिड़े टाइम ते हिकिड़े कम ते फोकस कयो बुक्स में हर शइ त महिरबानी कयो नोटिंग वारी आदत कढो सम्झण जी कोशिशि कयो। हाणे ॾिसो सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर छा थींदो सेंटीमीटर क्यूब। ही छाजो यूनिट आहे वॉल्यूम जो ठीकु आहे। हाणे हिनखे सेंटीमीटर क्यूब बि चइबो आहे ऐं हिनखे क्यूबिक सेंटीमीटर बि चइबो आहे। सही आहे। त हाणे इहो हिनजो यूनिट आहे ऐं मेयरिंग सिलेंडर सां छा कंदा आहियूं वॉल्यूम ऑफ द लिक्विड मेयर कंदा आहियूं। ऐं इहो छा हूंदो आहे सिंपल सिलेंडर हिन शेप में माना जीअं इंजेक्शन में हूंदो आहे न ईअं हिकिड़ो सिलेंडर ठहियलु हूंदो। सही आहे। जेको लेबोरेटरीज़ में बि हूंदो आहे। सही आहे। उन में सिर्फ़ु हिते स्केलिंग थियल हूंदी आहे 1 मिलीमीटर 2 3 4 5 सीसी में ठीकु आहे। त हिते 1 हूंदो 2 हूंदो 3 हूंदो 4 हूंदो 5 हूंदो। त इन में असां छा मेयर कंदा वॉल्यूम इनखे चइबो आहे मेयरिंग सिलेंडर। सही आहे। क्लियर थी वियूं इहे सभु डिवाइसूं टेस्ट में इहे इन्हनि मां को सुवालु अची सघे थो। हाणे अचो अॻिते असां नेक्स्ट टॉपिक आहे एरर एंड इट्स टाइप। एरर छा आहे चइबो आहे ग़लती खे सिंधी में अक्सर करे सिंधी ॿुधाईंदा आहिनि पर एरर जी वैसे जेके डेफिनेशन असां मालूम कयूं त छा थींदी एरर व्हाट इज एरर मिस्टेक फॉल्ट। सही आहे इंग्लिश में पर उनखे डिफाइन फॉल्ट जो मतिलबु छा हूंदो आहे फॉल्ट कॾहिं ईंदो आहे जॾहिं असां एक्चुअल रिज़ल्ट खां हटूं डेविएशन फ्रॉम द एक्चुअल रिज़ल्ट माना असांखे रिज़ल्ट हिकिड़ी वठणी आहे असां ॿी पिया वठूं। सही आहे। त उनखे चइबो आहे एरर मतिलबु तव्हां चई सघो था इहो छा आहे डिफरेंस आहे। छा आहे डिफरेंस आहे पर छाजे विच में डिफरेंस हूंदो आहे एक्चुअल वैल्यू माना जेका असांखे एक्चुअल में मेयर करणी आहे उन में ऐं मेयर्ड वैल्यू जे विच में डिफरेंस हूंदो आहे। छा में डिफरेंस बिटवीन एक्चुअल एंड मेयर्ड वैल्यू। सही आहे। त उनखे असां छा चवंदा आहियूं मिरर ओ सॉरी एरर मिरर। हाणे मिसाल जी ॻाल्हि असां वटि एक्चुअल वैल्यू असांखे मेयर करणी आहे कंहिं शइ जी लेंथ आहे फॉर एग्जाम्पल बोर्ड जी 10 सेंटीमीटर 10 मीटर आहे। सही आहे। पर हाणे तव्हां मेयर करण लाइ चयो तव्हां मेयर कई 9 मीटर। हाणे जेका 10 मीटर हुई असांजी छा आई एक्चुअल वैल्यू हुई तव्हां जेका मेयर कई उहा छा कई 9। त 10 मां 9 माइनस कंदव त घणो फ़र्क़ु आयो 1। त इहो जेको फ़र्क़ु पियो अचे एक्चुअल ऐं मेयर्ड वैल्यू में इहो असांजो छा आहे एरर। त इहा एरर। हाणे एरर जा टाइप्स थींदा आहिनि घणा टाइप्स थींदा आहिनि जेके मैट्रिक 3 टाइप्स कहिड़ा कहिड़ा पर्सनल एरर ॿियो असां थींदो आहे सिस्टमेटिक एरर ॿियो असां ॾींदो आहे रैंडम एरर। हाणे हिन में हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾींदुसि तव्हांखे इहे 3 एरर तव्हांखे सम्झ में अची ईंदा। ठीकु आहे। फ़र्क़ु हाणे नाले मां ई ख़बर पई पर्सनल पर्सन मां निकितल आहे। ठीकु आहे। त इन जो मतिलबु छा थियो पर्सनल एरर माना जेको इंसानी ग़लती जे करे थींदो उन एरर खे तव्हां छा चवंदव पर्सनल एरर। हिकिड़ी थींदी आहे ग़लती कीअं ग़लती अथई त हाणे मां मेयर पियो कयां स्केल ते रीडिंग मूं ग़लति वरिती। सही आहे। इहो बि एरर हिकिड़ो थींदो आहे फेवरेटिज़म इहो बि पर्सनल एरर में ईंदो। मिसाल ॾियां तव्हांखे मिसाल जी ॻाल्हि मूंखे ख़बर आहे ॿारु होशियारु कोन्हे पर मुंहिंजो वास्तो अथसि। हाणे मां जॾहिं नई रिज़ल्ट ईंदो कयां मां हरू भरू मार्कूं वधाए ॾियां। ठीकु आहे। इहा माना टेंडेंसी आहे पर्सन लाइकनेस डिसलाइकनेस में कॾहिं अची वेंदी आहे। मिसाल तव्हांखे कीअं चयो आहे हिन में हेतिरी मेयर मां तव्हांखे हिकिड़ी शइ मेयर करण लाइ ॾिनी मूं चयो ही मार्कर आहे हिनजी मेयरमेंट अचणु खपे 10 सेंटीमीटर अचणु खपे। हाणे तव्हां मेयर करणु शुरू कई 10 सेंटीमीटर भले न हुजे त तव्हां ज़ोरी हुनखे 10 सेंटीमीटर पिया वठो बार बार वठो पिया 10 सेंटीमीटर न तव्हां कंफ्यूज़ लॻा पिया माना हिकिड़ी फेवरेट कैलकुलेशन ते तव्हां अचो पिया पर लाज़मी न आहे त उहा अचे।
तव्हांखे इन शइ खां बि अवॉइड करिणो आहे, माना फेवरेटिज़म बि न आहे करणी ऐं तव्हांखे केयरफुल रहणो आहे। त अहिड़ो एरर सिंपली तव्हां चई सघो था जेको इंसानी ग़लती जे करे थिए, ठीकु आहे। त उनखे असां छा चवंदा आहियूं, पर्सनल एरर। ऐं सिस्टमेटिक एरर छा आहे त ज़ाहिर ॻाल्हि असां जॾहिं मेजरमेंट वठंदा आहियूं त को न को इंस्ट्रूमेंट यूज़ कंदासीं, जीअं पोयां असां डिस्कस करे आयासीं, स्टॉप वॉच बि थी सघे थी, मेयरिंग सिलेंडर बि थी सघे थी, बर्नर क्लिपर बि थी सघे थो। त जेकॾहिं उन्हनि मेयरिंग जेका असांजी डिवाइस आहे या कंप्यूटर ते जॾहिं असां कमु पिया कयूं, उन कंप्यूटर में डिवाइस में का मिस्टेक आहे या उनजे करे का मिस्टेक थी अचे त उनखे असां छा चवंदासीं, सिस्टमेटिक एरर, ठीकु आहे। इहो छाजे करे ईंदो, ड्यू टू द मेयरिंग डिवाइस। ऐं हीउ छाजे करे ईंदो, ड्यू टू द पर्सन, ठीकु आहे, फॉल्ट इन पर्सन ड्यू टू द फॉल्ट इन मेयरिंग डिवाइस। ऐं थर्ड रैंडम एरर। हाणे हिन ॿिनि एरर खे असां कंट्रोल करे सघूं था, त हुनखे गाइड कयूं माण्हू खे तूं हीअ ग़लती पियो करी या न कर, हिनखे बि असां कंट्रोल करे नओं इंस्ट्रूमेंट वठी अचूं, सही आहे। पर हीअ जेको रैंडम एरर हूंदो आहे इहो असांजे कंट्रोल में न हूंदो आहे। इहो छो कंट्रोल में न हूंदो आहे, छो त हीउ ईंदो आहे एक्सपेरिमेंटल कंडीशन जे करे। हाणे उहे एक्सपेरिमेंटल कंडीशन्स कहिड़ियूं आहिनि, हाणे ॾिसो बारिश आहे, सही आहे, बारिश जे करे हाणे असां वटि कुझु अहिड़ा इंस्ट्रूमेंट हूंदा आहिनि, जीअं कंप्यूटर आहे, मोबाइल आहे, तव्हां ॾिठो हूंदो बारिश ईंदा माण्हू कलियनि में वेड़ींदा आहिनि, कंदा आहिनि न, छो वेड़ंदा आहिनि कली में खिसे रहिया, छो त बारिश में उहो घिमिजी ईंदो आहे, ख़राबु थी ईंदो आहे। हाणे बारिश असांजे कंट्रोल में न आहे, जेकॾहिं असां का अहिड़ी डिवाइस यूज़ पिया कयूं जेका बारिश में या घिम में ख़राबु थी थिए त पोइ उन ते मेजरमेंट छा ईंदी असांजी, ग़लति ईंदी। त इन करे पोइ इनखे असां छा चवंदा आहियूं, रैंडम एरर। त माना इहो न सिस्टम जे करे ग़लती हुई न ई पर्सन जे करे, पर हाणे इहो एक्सपेरिमेंट या एक्सटर्नल कंडीशन जे करे असां वटि एरर अचे पियो, त इनखे असां छा चवंदासीं, रैंडम एरर। हाणे हिन जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियां टिनी जे लाइ सम्झण लाइ। फॉर एक्ज़ाम्पल हिकिड़ो माण्हू कार ड्राइव पियो करे, सही आहे, निंड अची वञे त एक्सीडेंट कयईं, त कहिड़ो एरर थियो, कहिड़ो एरर थियो, पर्सनल थियो न, निंड कंहिंखे आई, पर्सन खे आई, या गाॾी जो ॾोहो हिन में, कंहिंजो फॉल्ट हो हिन में, पर्सन जो हो न। हाणे ठीकु आहे, हाणे जेके वरी गाॾी पियो हलाए, ब्रेक फेल थी वई, एक्सीडेंट कयईं, कंहिंजो एरर हो, गाॾी जो एरर हो, सिस्टम जो। इहो कहिड़ो एरर थियो, सिस्टमेटिक। हाणे गाॾी बि सही आहे, माण्हू बि सुजाॻ आहे, बारिश जे करे स्लिप थी वई, कंहिंजो ॾोह आहे, हाणे कहिड़ो एरर आहे, रैंडम एरर। सम्झी वियो एरर जो। हाणे माना जॾहिं सिस्टम में एरर हूंदो त सिस्टमेटिक एरर, पर्सन जे करे हूंदो पर्सनल एरर, ऐं हीउ हूंदो त एक्सटर्नल कंडीशन जे करे तव्हांजो रैंडम एरर। हाणे अचो नेक्स्ट चैप्टर ते असां अचूं पिया, रेस्ट काइनामेटिक्स, ऐं जेको असांजो चैप्टर आहे चैप्टर नंबर 3। त हुन में शुरू में हिकु डेफिनेशन आहिनि, रेस्ट एंड मोशन। इहो सर सर्वर शायदि तव्हांखे हुन इक्विलिब्रियम हुन में इहे शयूं डिस्कस थियूं। त रेस्ट छा आहे चइबो आहे, हूअं त आम दर्जे में असां चवंदा आहियूं आराम वारी सूरत, सही आहे, हा, पर फिजिक्स में हुनखे कीअं डिफाइन कंदासीं त जॾहिं का शइ पंहिंजी सराउंडिंग जे हिसाब सां, सराउंडिंग असांजी छा आहे, असांजो इर्द गिर्द जो माहौल, सही आहे, उन हिसाब सां जॾहिं पंहिंजी पोज़ीशन खे चेंज न करे त उनखे असां छा चवंदासीं, छा में आहे, रेस्ट में। ऐं जॾहिं का शइ पंहिंजे माहौल जे हिसाब सां पंहिंजी पोज़ीशन खे चेंज करे त उनखे असां छा चवंदासीं, त उहा मोशन में आहे। हाणे एग्ज़ाम्पल थो ॾियां, जेके हिकिड़ो माण्हू ट्रेन में सफ़र पियो करे, सही आहे, त ट्रेन जे दॿे जे अंदरि जेके शयूं मौजूदु आहिनि, चाहे ट्रेन मोशन में आहे, पर उहो माण्हू जेको वेठो आहे रेस्ट में आहे, मोशन में आहे, अकॉर्डिंग टू बोगी, अंदरे माहौल जे हिसाब सां उहो छा थींदो, रेस्ट में थींदो। छो त ट्रेन जेको ॿाहिरि माण्हू बीठो हूंदो उन साम्हूं ट्रेन गुज़रे पई त हुनजे हिसाब सां ट्रेन छा हूंदी, मोशन में हूंदी, ठीकु आहे। त असांखे सराउंडिंग्स ॾिसणी आहे पंहिंजे आस पास, त उन जे हिसाब सां जॾहिं पोज़ीशन चेंज पई थिए त उहो छा आहे, मोशन में आहे। जॾहिं पोज़ीशन चेंज न पई थिए पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल जे हिसाब सां, त पोइ असां छा में आहियूं, रेस्ट में। फॉर एक्ज़ाम्पल असां जहाज़ में सफ़र पिया कयूं, ॿाहिरियां माण्हू को ॾिसंदो जहाज़ छा आहे, मोशन में आहे हुनजे लाइ, पर मां जहाज़ जे अंदरि वेठो आहियां, मां का हरकत ई न पियो कयां, जहाज़ जे अंदरूनी माहौल जे हिसाब सां मां छा में आहियां, रेस्ट में आहे। त असां पंहिंजे छा कंदासीं, इर्द गिर्द जे माहौल खे ॾिसंदासीं, उन जे हिसाब सां रेस्ट एंड मोशन खे डिफाइन कंदा आहियूं, सही आहे। उन खां पोइ नेक्स्ट टॉपिक छा आहे, मां टॉपिक लिखिया आहिनि, थोरो विसरी ईंदा आहिनि, रेस्ट एंड, हा, टाइप्स ऑफ मोशन आहे, ठीकु आहे। हाणे तो विच में हिकिड़ी शइ रहिजी वई, एक्यूरेसी। एक्यूरेसी एरर खां पोइ असांखे एक्यूरेसी पढ़णी। एक्यूरेसी छा हूंदी आहे, एक्यूरेसी ख़बर अथव, एरर माना ग़लती, एक्यूरेसी जो मतिलबु हूंदो आहे एरर खे रिड्यूस करणु, माना क्लोजनेस टू द एक्चुअल रिज़ल्ट्स, माना तव्हां केतिरो की रिज़ल्ट जे वेझो था वञो, उहा तव्हांजी आहे एक्यूरेसी। जेतिरो तव्हां एरर खे घटाईंदव, जेतिरो तव्हां पंहिंजे रिज़ल्ट जे वेझो ईंदव, उहा तव्हांजी छा सराईंदी, एक्यूरेसी। जेतिरो एरर घटि थींदो ओतिरी एक्यूरेसी छा थींदी आहे, वधंदी आहे।
जेतिरी एक्यूरेसी घटि थींदी ओतिरो एरर छा थींदो वधंदो। हिन जो एक्यूरेसी या एरर खे घटाइण या एक्यूरेसी खे वधाइण जो हिकिड़ो कॉमन तरीक़ो छा हूंदो आहे त तव्हां एवरेज वठो। छा वठो? एवरेज। जंहिं तव्हां की शइ मेजरमेंट वठणी आहे तव्हां 5-6 रीडिंग्स वठो, उन्हनि सभिनी छा मालूम कयो? एवरेज मालूम कयो त एक्यूरेसी छा थींदी आहे? वधी वेंदी आहे। एक्यूरेसी खे सिंपल जॾहिं सम्झण जी कोशिशि कयूं, जॾहिं हीअ असांजो ए टारगेट आहे, ठीकु आहे, हीअ असांजो बी टारगेट आहे। जॾहिं तव्हां चयो थो वञे हिते तव्हां हिट कयो, सही आहे, माना तव्हांखे का गन थी ॾिजे या एरो थो ॾिजे, तव्हां हिनखे निशानो हणो, हिकिड़ो माण्हू निशानो थो हणे, ठीकु आहे, हीअ मुंहिंजा निशाना आहिनि। हाणे तव्हांखे केरु पुछे त एक्यूरेसी कंहिंजी वधीक आहे, ए जी या बी जी? जेके मूं क्रॉस आया आहिनि कंहिंजे वेझो? ए जे वधीक वेझो आहिनि या बी वारे जे वेझो आहिनि? पिलर ही सभा वेझो आहिनि न, बी ते मथे निशान लॻल आहिनि, ही साइडनि ते लॻल आहिनि, त एक्यूरेसी कंहिंजी वेझो कहिड़ा पंहिंजे टारगेट जे? बी। त असां चवंदासीं बी जी एक्यूरेसी वधीक आहे ऐं ए में एरर वधीक आहे। मतिलबु जेतिरो एरर खे तव्हां घटाईंदव पंहिंजे टारगेट जे जेतिरो वेझो वेंदव ओतिरी एक्यूरेसी छा थींदी? वधंदी आहे। ऐं जेतिरो तव्हां टारगेट खां परे ईंदव ओतिरो तव्हांजो एरर छा थींदो आहे? वधंदो आहे। ठीकु आहे। हाणे रेस्ट एंड मोशन खां पोइ टाइप्स ऑफ मोशन, इहे बि सर तव्हांखे ॿुधाया आहिनि मुंहिंजे ख़्याल में लेक्चर में, यादि आहिनि कंहिंखे ॿुधाए कहिड़ा टाइप्स ऑफ मोशन हूंदा आहिनि? लीनियर, रोटेटरी, लीनियर खे असां ट्रांसलेटरी इन ई मोशन में चवंदा आहियूं। लीनियर खे ई असां छा चवंदा आहियूं? ट्रांसलेटरी मोशन। हाणे इन मोशन में टिनी में फ़र्क़ु छा आहे तव्हांखे इहो सम्झणो आहे। लीनियर मोशन जो मतिलबु आहे जॾहिं का बॉडी स्ट्रेट पाथ में सफ़र करे या कर्व पाथ में सफ़र करे, चाहे स्ट्रेट में हुजे चाहे कर्व में हुजे, त उन खे असां छा चवंदा आहियूं? लीनियर आर ट्रांसलेटरी। कर्व जो मतिलबु छा आहे? बिल्कुलु सर्किल में न, पर कर्व पाथ में। जीअं फॉर एग्जाम्पल कार आहे, मूव पई करे सिधे रोड ते, सही आहे, त ई लीनियर आहे। पर ज़ाहिर रोड ते टर्न बि अची सघे थो, टर्न ईंदा आहिनि न, त हितां टर्न अची वियो, हितां खां कर्व कयो, इन जो मतिलबु न आहे त हाणे ही रोटेटरी मोशन थी वियो। इहो रोटेटरी मोशन आहे, इहो बि छा आहे तव्हांजो? लीनियर आर ट्रांसलेटरी आहे। या जीअं क्रिकेट में छक्को लॻंदो आहे, बॉल ट्रेवल कंदो आहे हिन शेप में, इहो बि तव्हांजो छा आहे? लीनियर आर ट्रांसलेटरी मोशन आहे। इहो असांजो थियो लीनियर आर ट्रांसलेटरी, स्ट्रेट लाइन में सफ़र करे या कर्व पाथ में। रोटेटरी छा आहे? रोटेटरी जो मतिलबु छा आहे? त जॾहिं का शइ छा करे? स्पिन करे या रोटेट करे। स्पिन जो मतिलबु छा हूंदो आहे? त पंहिंजे एक्सिस ते घुमे, सही आहे। पंहिंजे एक्सिस ते घुमण जो मतिलबु छा आहे? जीअं ज़मीन आहे असांजी, सिज जी चौधारी छा कंदी आहे? रोटेट कंदी आहे या स्पिन कंदी आहे? सिज जी चौधारी रोटेट कंदी आहे, जेको पंहिंजो पाण घुमंदी आहे न पंहिंजी फिक्स पॉइंट ते, उनखे चइबो आहे स्पिन। त जॾहिं का बॉडी स्पिन करे या रोटेट करे की फिक्स पॉइंट ते, त उनखे असां चवंदा आहियूं त हीअ बॉडी छा आहे? रोटेटरी मोशन में। जीअं पखो आहे, फिक्स आहे न, या हलंदो पियो वञे। हीअ कार हिते कर्व में छा पियो थिए? फिक्स न आहे, की पॉइंट सां फिक्स न आहे, इन करे असां हिनखे छा चयो? लीनियर आर ट्रांसलेटरी। पर जेकॾहिं हिते कार सां मां फिक्स करे या सेंटर सां या कंहिं फिक्स पॉइंट ते का शइ रोटेट कंदी, त उहा छा थींदी? तव्हांजी रोटेटरी मोशन में। जीअं पखो आहे, इहो छा आहे? रोटेटरी मोशन आहे। कार जो व्हील एक्सल में लॻल हूंदो आहे, व्हील घुमंदो आहे, इहो बि तव्हांजो छा आहे? रोटेटरी मोशन आहे। ठीकु आहे। या ज़मीन पंहिंजो पाण एक्सिस ते पई घुमे, इहो बि छा आहे? रोटेटरी आहे। या बॉल खे बि असां गोल स्पिन करायूं त जेको पाण घुमे पई, इहो छा आहे? रोटेटरी आहे। ठीकु आहे। त इहे सभु छा हूंदा आहिनि? रोटेटरी मोशन जा टाइप्स। उन खां पोइ वाइब्रेटिंग छा आहे? इहो पाण साउंड में पढ़ियो। वाइब्रेटिंग मोशन छा हूंदा? टू एंड फ्रो मोशन, माना जॾहिं का शइ टू एंड फ्रो मूव कंदी, पर की फिक्स पॉइंट ते मूव कंदी। ॿ पॉइंटूं हूंदियूं, फॉर एग्जाम्पल ए पॉइंट आहे, हीअ असांजी बी पॉइंट आहे, हीअ असांजी सेंटर पॉइंट आहे, माना स्टार्टिंग पॉइंट। हाणे हीअ छा कंदी? मूव कंदी इन 0 पॉइंट खां या स्टार्टिंग पॉइंट खां बी ॾे वेंदी, वरी वापसि इन 0 पॉइंट ते वेंदी, वरी ए ॾे वेंदी, वरी 0 पॉइंट ते वरी बी ते, माना ए ऐं बी जे विच में छा कंदी रहंदी? फिक्स पॉइंट जे विच में टू एंड फ्रो अॻिते पोइते मूव कंदी रहंदी, सही आहे। त अहिड़े क़िस्म जो मोशन जेको हिकिड़ी फिक्स पॉइंट ते अॻिते पोइते टू एंड फ्रो अप एंड डाउन मूव कंदो रहे, उनखे असां छा चवंदा आहियूं? वाइब्रेटरी। जीअं हिन जो सिंपल मिसाल आहे, झूलो ॾिठो अथव, जेको ॿार खाईंदा आहियूं, असां वॾा बि खाईंदा आहियूं, झूलो जेको पाइप सां लॻल हूंदो आहे, उन ते छा थींदो आहे? पेंडुलम जीअं असां ॿुधो आहे, त उन में जॾहिं असां वेंदा आहियूं त अॻिते पोइते हिकिड़े ई पाथ ते अप एंड डाउन मूव कंदा रहंदा आहियूं। त इहो बि छा आहे? तव्हांजो वाइब्रेटरी मोशन। माना कंप्लीट सर्किल में कोन था अचूं असां, पर उन फिक्स पॉइंट ते मूव कंदा था रहूं। त अहिड़े क़िस्म जे मोशन खे तव्हां छा चवंदव? वाइब्रेटिंग मोशन। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ टाइम अलाए घणो हूंदो आहे, गाॾी आहे ईअं, हीअ नंढियूं नंढियूं शयूं अथव, ठीकु आहे, पर कम जूं आहिनि।
हाणे इन खां पोइ काइनामेटिक्स छा हूंदी आहे? हिकिड़ी आहे काइनामेटिक्स, ॿी आहे डायनामिक्स ऐं ॿी हूंदी आहे मैकेनिक्स। हाणे मैकेनिक्स जेका आहे ब्रांच ऑफ साइंस आहे जंहिंमें असां अहिड़ी ब्रांच ऑफ साइंस जंहिंमें असां हीअ ॿई शयूं पढ़ूं, काइनामेटिक्स एंड डायनामिक्स, ॿिन्ही खे गॾे पढ़ंदासीं, उन ब्रांच खे छा चइबो आहे? मैकेनिक्स। हाणे काइनामेटिक्स छा आहे? इहा ग्रीक वर्ड मां वरितल आहे, काइनिमा, जो मतिलबु हूंदो आहे मोशन, मतिलबु हरकत। ठीकु आहे, त हाणे ग्रीक वर्ड मोशन में वरितल आहे, हरकत। इन मतलब काइनामेटिक्स ऐं डायनामिक्स में फ़र्क़ु छा आहे? आहिनि ॿई मोशन जी स्टडी ऑफ मोशन आहे, पर काइनामेटिक्स में जॾहिं असां स्टडी ऑफ मोशन कंदा आहियूं त उहा विथआउट रिफरेंस टू फोर्स। हाणे विथआउट रिफरेंस टू फोर्स जो मतिलबु छा आहे? त उन में असां इहो न ॾिसंदा आहियूं त कहिड़े सबब जे करे मोशन प्रोड्यूस पियो थिए। जीअं फॉर एक्ज़ाम्पल पखो हले त पियो, मोशन में आहे, पर छाजे करे मोशन में आहे? कहिड़ी एनर्जी जे करे मोशन आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी। सही आहे, पर माना जॾहिं असां सबब गॾु पढ़ूं त उहा कहिड़ी ब्रांच में पढ़ंदासीं? डायनामिक्स में। जॾहिं असां मोशन सां गॾु फोर्स खे बि पढ़ूं, काज़ ऑफ मोशन बि पढ़ूं, मोशन खे स्टडी कयूं पर गॾु छा पढ़ूं? काज़ ऑफ मोशन। त उहा किथे स्टडी कंदासीं? डायनामिक्स में। पर जिथे सिर्फ़ु मोशन जे बारे में स्टडी कयूं त उनखे छा चवंदा आहियूं असां? काइनामेटिक्स। माना उन में असां फोर्स जो ज़िक्र न हूंदो। जीअं स्पीड जो फार्मूलो छा आहे? एस इज इक्वल टू या वी इज इक्वल टू एस अपॉन टी। हिते किथे फोर्स आहे? फोर्स जो हिते किथे न आहे, पर जॾहिं मां हिते लिखां एफ इज इक्वल टू एम ए, हिते फोर्स आहे। त जॾहिं ही स्टडी जेका आहे इहा काइनामेटिक्स सॾ रहंदी, छो त हिते किथे बि काज़ ऑफ मोशन असां डिस्कस न पिया कयूं, पर हिते जिते फोर्स अची वियो ऐं मोशन गॾिजी अची आहे, जिते असां काज़ ऑफ मोशन बि स्टडी पिया कयूं, उहा किथे अची वई? डायनामिक्स। ऐं डायनामिक वर्ड जेको वरितल आहे ग्रीक वर्ड डायनमा मां वरितल आहे, जंहिंजो मतिलबु हूंदो आहे पावर। पावर हमेशह फोर्स मां मिलंदो आहे, त इहा ॻाल्हि क्लियर करणी आहे। सही आहे, त सम्झी वियो काइनामेटिक्स ऐं डायनामिक्स। त काइनामेटिक्स छा आहे? जस्ट स्टडी ऑफ मोशन, ऐं डायनामिक्स छा आहे? स्टडी ऑफ मोशन विथ काज़, माना उनजो सबब बि, फोर्स बि असां गॾु पढ़ंदासीं, त उहा छा आहे? डायनामिक्स। सही आहे। हाणे उन खां पोइ असां हाणे क्वांटिटीज़ जो आहे, असां ॿिनि टाइप जूं क्वांटिटी, स्केलर क्वांटिटीज़ एंड वेक्टर क्वांटिटीज़। स्केलर कहिड़ियूं हूंदियूं? जिन में सिर्फ़ु मिक़दार ॿुधाईंदासीं, मैग्नीट्यूड ॿुधाईंदा, उन्हनि खे असां छा चवंदासीं? स्केलर। ऐं असांजूं वेक्टर क्वांटिटियूं कहिड़ियूं हूंदियूं? तर्फ़ ऐं निशान। जहिड़ी कुझु एग्ज़ाम्पल असां हिते लिखूं, मास, टाइम, स्पीड, वर्क, एनर्जी, टेम्परेचर, चार्ज। हाणे ही सभु जेके मूं एग्ज़ाम्पल लिखिया आहिनि, मास, टाइम, स्पीड, वर्क, एनर्जी, टेम्परेचर, चार्ज, इहे सभु अॻिते डिस्कस थींदा ईंदा, पर हिते एग्ज़ाम्पल तौरु इहे सभु छा आहिनि? स्केलर आहिनि। चाहे मास खणो, टाइम खणो, स्पीड, वर्क, एनर्जी, टेम्परेचर, इन्हनि सां कंहिंसां बि तव्हां कॾहिं बि डायरेक्शन न ॿुधायो हूंदो। कॾहिं ॿुधायो त टेम्परेचर 50 सेंटीग्रेड टेम्परेचर ईस्ट तरफ़ में आहे, या कॾहिं तव्हां टाइम सां गॾु डायरेक्शन ॿुधायो त टाइम नवाबशाह जी तरफ़ हेतिरो थियो आहे। टाइम त सॼे पाकिस्तान में हिकिड़ो हूंदो, तव्हां मैग्नीट्यूड ई ॿुधाईंदव। सही आहे। त या जॾहिं स्पीड हूंदी आहे त स्पीड में गाॾी असां ॿुधाईंदा 100 जी स्पीड सां हले पई, या ईअं ॿुधाईंदव त 100 जी स्पीड सां हैदराबाद वञूं पिया, पोइ छा थींदो? ही सभु स्केलर क्वांटिटी आहे। जॾहिं तव्हां इहो ॿुधायो त 100 जी स्पीड सां हैदराबाद में वञूं, पोइ छा थी वियो? पोइ इहा वेलासिटी थी ईंदी। ठीकु आहे, पर जॾहिं तव्हां जस्ट स्पीड ॿुधाई त असां 100 जी रफ़्तार ते वञूं पिया, त इहा छा आहे? तव्हांजी स्पीड आहे, स्केलर क्वांटिटी आहे। हीअ थी आहे। ऐं वेक्टर जा एग्ज़ाम्पल खणूं कुझु, त उहे कहिड़ा आहिनि? डिस्प्लेसमेंट आहे, ठीकु आहे, वेलासिटी आहे, एक्सेलरेशन आहे, ठीकु आहे, फोर्स आहे, मोमेंटम, ठीकु आहे, त अहिड़ा टार्क, इहे सभु छा आहिनि तव्हांजा? छा जा आहिनि? वेक्टर जा आहिनि। डिस्प्लेसमेंट सां, वेलासिटी सां, एक्सेलरेशन सां, फोर्स सां, मोमेंटम सां, टार्क सां, सभिनीनि सां तव्हां छा खणंदा आहियो? डायरेक्शन खणंदा आहियो। डायरेक्शन खणंदा आहियो, इन करे हिनखे असां छा चवंदा आहियूं? वेक्टर। ॿियो वेट, हुते मास छा आहे? मास सां डायरेक्शन न आहे। हाणे ॾिसो फ़र्क़ु केतिरो आहे? मास छा आहे? स्केलर क्वांटिटी आहे, वेट छा आहे? हिते वेक्टर क्वांटिटी आहे। मतिलबु इहे ॿ डिफरेंट शयूं आहिनि। त इन करे फिज़िकल बैलेंस जेको यूज़ थींदो उहो छा खे मेजर करण लाइ यूज़ थींदो? मास खे। वेट खे लेने वेट कंदो त ग़लति थींदो। त हीअ हिते क्लियर थी वियो। हाणे असां अचूं था इन्हनि शयुनि खे थोरो फ़र्क़ु सम्झंदासीं। लास्ट टॉपिक आहे असां डिस्टेंस ऐं डिस्प्लेसमेंट। डिस्टेंस ऐं डिस्प्लेसमेंट में छा फ़र्क़ु आहे? इहो असां ॾिसंदासीं। सिंपल आहे।
हिकिड़ी फिगर ठाहींदासीं उन में क्लियर थींदो। असां हाणे 2 पॉइंट आहिनि ए ऐं बी ऐं अञा 3 माण्हू आहिनि ठीकु आहे। जेको पहिरियों माण्हू आहे हुन डिस्टेंस कवर जेको हुनखे चयो अथई बी पॉइंट ते वञे त हुन सिधो रस्तो वरितो आहे बी पॉइंट ते सही आहे। ॿिए माण्हू खे असां मोकिलियो आहे त हू ही रस्तो वठी वियो आहे 2 सही आहे। 3 माण्हू खे असां वरितो आहे त हू ही रस्तो वठी वियो आहे। जे तव्हांखां सिंपल क्वेश्चन कयां त शॉर्टेस्ट घटि में सभिनी खां पहिरीं केरु पुॼंदो बी पॉइंट ते 1 वारो सही आहे। मतिलबु इन छा आहे 1 वारो छो जल्दी पियो जो घटि में घटि मुफ़ासिलो जेको कवर कयो हुन कीअं कयो 1 वारे ॿिया फिरी पिया वञनि हीउ फिरियो हीउ तॾहिं सॼो शहर फिरी वियो आहे ठीकु आहे। त हाणे दारी ॻाल्हि लेट त सभिनी खां घटि मुफ़ासिलो कीअं तइ कयो नंबर 1 सही आहे। ऐं उन खां पोइ नंबर 2 ऐं सभिनी खां घटि वधीक जेको मुफ़ासिलो तइ कयो 3। तव्हां डिस्टेंस ऐं डिस्प्लेसमेंट में इहो फ़र्क़ु आहे त हीउ जेको 1 आहे इहा असांजी छा आहे डिस्प्लेसमेंट आहे। इहा छा आहे असांजी त इनखे असां चवंदा आहियूं शॉर्टेस्ट डिस्टेंस बिटवीन 2 पॉइंट माना ॿिनि कंहिं बि पॉइंट जे जेको घटि में घटि मुफ़ासिलो हूंदो आहे उनखे असां छा चवंदा आहियूं डिस्प्लेसमेंट। ऐं ॿियनि लफ़्ज़नि में ॿियो बि हिनखे चवंदा आहिनि डिस्टेंस कवर्ड इन पर्टिकुलर डायरेक्शन माना तव्हां हुनखे डायरेक्शन हिन में ॾिसो तव्हां डायरेक्शन ॿुधाए सघो था A to B कहिड़े डायरेक्शन में वञे पई कहिड़ी डायरेक्शन नॉर्थ आहे ईस्ट आहे साउथ आहे नॉर्थ आहे ईस्ट आहे सिज त हेॾां निकिरंदो आहे नॉर्थ आहे साउथ आहे नॉर्थ आहे मुंहिंजी ॻाल्हि में हाणे कंफर्म कयो नॉर्थ आहे साउथ आहे त हाणे A to B हिन में तव्हां ॿुधाए सघो था जेकॾहिं मां डायरेक्शन वठां पर हीअ लेफ्ट साइड आहे त हीअ लेफ्ट साइड ते वञे पियो तव्हां ॿुधाए सघो था पर जॾहिं मां तव्हांखे चवां हिन जी डायरेक्शन ॿुधायो 2 जी डायरेक्शन नथा ॿुधाए सघो प्रॉपर हीउ घुमंदो पियो वञे पहिरीं हिन पॉइंट ते आयो वरी हिते डाउन वरी अप वरी डाउन घुमंदो पियो वञे माना जीअं डिस्टेंस खे डायरेक्शन हुजे उहा छा आहे डिस्प्लेसमेंट या शॉर्टेस्ट डिस्टेंस हुजे उहो बि तव्हां छा आहे डिस्प्लेसमेंट। पर जेकॾहिं को पाथ कवर थो थिए जंहिंखे को पर्टिकुलर डायरेक्शन न आहे त उनखे तव्हां छा चवंदा आहियो डिस्प्लेसमेंट ओ डिस्टेंस सॉरी। त हाणे डेफिनेशन कीअं थींदी एनी डिस्टेंस या एनी पाथ कवर्ड बाय बॉडी इज कॉल्ड डिस्टेंस पर एनी पाथ कवर्ड इन पर्टिकुलर डायरेक्शन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट। माना यानी कि डायरेक्शन में डिस्टेंस कवर थिए त उहो छा आहे असांजो डिस्प्लेसमेंट पर बिना की डायरेक्शन जे हीअं हलंदा त हूंदो त उहो डिस्टेंस। ठीकु आहे थैंक यू।